ओम शांति। हाणे असां 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। महात्मा भ्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप खे यादि करी मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधायो। परमात्मा आत्माउनि जो पीउ पंहिंजी पीउ खे कुझु बि ॿुधाइणो हुजे मन में उहो बाबा खे ॿुधायो। हमेशा बाबा जा मां खे तकदो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा मां जे कम द्वारा चवनि था मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि कोई बि सच खे असांखे ॿियनि जे अॻियां सिद्ध करिणो हूंदो आहे। चवंदा आहिनि न मां सच थी ॻाल्हायां कूड़ थो ॻाल्हाए ॻाल्हि ईअं कॾहिं कॾहिं न सच ॿुधाईंदे समय न सभ्यता ख़तमु थी वेंदी। पोइ माण्हू सच में ईअं सच ॿुधाइण में कॾहिं कॾहिं आवेश में अची वेंदो आहे कि मूंखे कीअं कूड़ चई ईअं थोरी थींदो आहे। पोइ उल्टा सिधा शब्द बि ॻाल्हाइण लॻी वेंदो। त सचे माण्हू खे कुझु बि उन से जेको सचो आहे न ॿियनि जे अॻियां छुपी न सघंदो आहे। त अगरि असां कंहिं ॻाल्हि जे लाइ सचा आहियूं त असांखे उन ॻाल्हि खे प्रूव करण लाइ कि हा मां सचो आहियां हुन जे लाइ ज़्यादा असांखे कुझु चइणो ई न खपे। जेकी ॻाल्हि जीअं आहे उहो ॿुधाए छॾियो। मञण वारा मञनि न मञण वारा न मञनि। सची त सच रहंदो न। अच्छा बाबा चए थो सत्यता खे सिद्ध करणो हुजे त सभ्यता में रहो। ॻाल्हाइण ॾिसणु हलणु खाइणु पीअणु उथणु वेहणु हर कर्म में असांजी सभ्यता हुजणी खपे। तॾहिं माण्हुनि खे सम्झ में अची वेंदो कि भई इहो सचो थो ॻाल्हाए कूड़ न आहे। कॾहिं कॾहिं कहिड़ी ॻाल्हि कीअं थींदी आहे ॿिया माण्हू उन्हनि खे लाइ छा छा था ॿुधाइनि कि ईअं थियो ईअं थियो। लेकिन जेको सचो माण्हू हूंदो न उहो अगरि सच जी राह ते हलंदो ऐं सचो हूंदो त उहो पंहिंजो जीवन उन रीति सां साधारण जंहिं रीति जीए थो उन रीति आराम सां जींदो। हुनखे कोई फ़र्क़ु न पवंदो माण्हू छा था चवनि छा नथा चवनि। त हुनजे खाइण पीअण हलण उथण सां ई माण्हू सम्झी वेंदा कि इहो त सचो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू लापरवाह बि हूंदो आहे कूड़ ॻाल्हाईंदो आहे ऐं सम्झंदो न आहे कि मां ग़लति कयो। उन में बि माण्हू ईअं अथणी वेहणी हलणी हिकु उअं ई रहंदी अथनि हुनखे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। लेकिन ईअं बि न लापरवाह बि न थियणो खपे। लेकिन सचो माण्हू हमेशह सभ्यता पूर्वक हर कर्म कंदो निर्भय रहंदो। सत्यता जी शक्ति जे अॻियां कोई बि कूड़ जेको आहे उहो छुपी न सघंदो आहे। जेकी बि जीअं आहे उहो पतो ई लॻी वेंदो। इन करे बाबा चए थो सचे माण्हू जे चहिरे ऐं चलण सां ई पतो लॻी वेंदो आहे कि इहो सचो आहे। असां कंहिंखे ज़्यादा ॻाल्हाए करे ज़्यादा चई करे कि मां ईअं मां कूड़ नथी ॻाल्हायां मां सच थी ॻाल्हायां ईअं कर कुझु बि करण जी दरकार न आहे। ॻाल्हि जीअं आहे ॿुधायो मञण वारा मञनि न मञण वारा न मञनि। तव्हां पंहिंजी सभ्यता में रहो। त बाबा अॼु असांखे इहे श्रीमत था ॾियनि। बाबा चवनि था कॾहिं बि मां जेकी मत ॾियां थो तव्हांखे जॾहिं बाबा चई न तव्हां सचा आहियो त ज़्यादा ॻाल्हाइण जी दरकार न आहे। ॻाल्हि खे ॿुधाए करे ख़तमु करो। ॿियनि माण्हुनि खे जो सोचणो आहे सोचे। तव्हां न सोचो। तव्हां पंहिंजो उन रीति जीअं जीवन जियो था जी त हाणे बाबा जी श्रीमत थी वई। बाबा असांखे जीअं मत थो ॾे सम्झ थो ॾे त असांखे बाबा जी हिन मत ते हाणे हलणो आहे। बाबा रोज़ रोज़ असांखे मत ॾींदो आहे न। बाबा चवनि था कि कॾहिं बि कड़वो बि न थियणो आहे। भई माण्हू अॼुकल्ह जीवन में कड़वा थी विया आहिनि न ॻाल्हाइण सोचण करणु जो असां सॼो ॾींहुं सोचंदा आहियूं न असांजे मुख सां उहो ई निकिरंदो आहे। असांजी चाल चलन उहो ई हूंदी आहे। भई माण्हू कीअं बि चए कि मां ईअं सोचां न पई मां ईअं मुंहिंजो अहिड़ो इंटेंशन न हुयो लेकिन मुख खां निकिरी
पर बाबा चए थो न, तव्हां जेको सोचियो था उहो ई तव्हांजे मुख सां चहिरे चलण सां ॾेखारे में ॾींदो। तव्हां केतिरो बि छुपाइण जी कोशिशि करो परंतु नज़र अची वेंदो। बाप हाणे असांखे इहे ई चइणु आयो आहे कि हाणे मिठो ठहो, आत्मिक प्यार सभिनि खे ॾियो, कड़ाहट न हुजणी खपे जीवन में। हुन लाइ पाण खे पंहिंजी सोच खे सुधारणो पवंदो। बाबा हाणे असांखे सुखधाम जो वरतो ॾियणु आयो, स्वर्ग जो वरतो ॾियणु आयो न। ॾिसो, हिकु हूंदो आहे सुखधाम, ॿियो दुखधाम, ॿियो शांतिधाम। टे धाम हूंदा आहिनि। सुखधाम अर्थात सत्य प्रेता, जंहिंमें देवी देवता धर्म हुजे। हिन धरती ते, हिन ई धरती ते सुखधाम हुयो। अर्थात ये धरती पहिरियों हिते सभु सुखी हुया, मनुष्य आत्मा, प्रकृति, जीव जंतु, जानवर सभु सुखी हुया। हुनखे चईंदा हुआसीं सुखधाम। हुन सुखधाम में केरु हुयो? हुन सुखधाम में हिकु ई धर्म हुयो, आदि सनातन देवी देवता धर्म, जंहिंमें सतयुग में त लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, त्रेता में राम सीता जो राज्य हुयो। पोइ उन धर्म में उन समय हिन सृष्टि ते सुख छो हुयो? मूल कारण छा आहे? हिन धरती ते सुख हुयो ऐं देवी देवताउनि जो राज्य। मूल कारण आहे पवित्रता। मन वचन कर्म जी शुद्धि हुई, संबंधनि में शुद्धि हुई, ॻाल्हाइण में शुद्धि हुई, खाइण पीअण में शुद्धि हुई, संबंध व्यवहार में शुद्धि हुई। शुद्धि त खपे न। पवित्रता मतिलब हिकु त विकारनि जी परे, ॿियो असांजी सोच बि, असांजी सोच बि सभिनि जे लाइ सुठी हुई। हुन दुनिया में सभु हिक ॿिए जे लाइ सुठो सोचंदा हुया। अॼु माण्हू चयो मां त सॼो ॾींहुं सुठो सोचां थी, पर माण्हू त नथा सोचनि। न कोई ॻाल्हि कोन्हे, तव्हां त सोचो, तव्हां छो पंहिंजा संस्कार बिगाड़ो था? पोइ चईंदो, माण्हू चईंदो आहे ईअं कीअं, मां सॼो ॾींहुं सुठो सोचां, माण्हू मुंहिंजे लाइ बुरो सोचे, बुरो करे, मां कीअं हलंदमि? ईअं त मूंखे त माण्हू पोइ चरियो ठाहे छॾंदा। लेकिन इहे नथा सम्झनि, सुठे सोचण वारे सां भॻवानु गॾु आहे। तव्हांखे भॻवान जे संग में रहणो आहे या माण्हू जीअं हलनि था उअं हलणो? त माण्हू छा कंदा आहिनि, पंहिंजे सुठा स्वभाव संस्कारनि खे छॾे ॾींदा आहिनि, पर इहे नथा सोचनि कि मुंहिंजे हिन ई सुठे स्वभाव संस्कारनि जे कारण मां भॻवान सां जल्दी जुड़ी वेंदी आहियां। भॻवान जी कृपा मूं वटि आहे। त सुखधाम में हर प्रकार जी पवित्रता हुई, सोचणु, ॻाल्हाइणु। अॼु असां मुख जा शब्द ई ॾिसूं न, भले क्रोध में उल्टा सुल्टा ॻाल्हायूं त उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन माण्हू नॉर्मल लाइफ में बि कहिड़ा शब्द थो यूज़ करे। चए थो मज़ाक थो करा, पागल, चरियो, बेवकूफ़, उल्लू, गधो, क्रेक, ये सभु शब्द यूज़ करनि था न। ऐं इंग्लिश जा अलाए कहिड़ा कहिड़ा शब्द यूज़ कंदा थींदा, हिनखे अंग्रेज़ी में शट अप, स्टूपिड, अहिड़ा अहिड़ा शब्द। नॉर्मल असांजे शब्द ई ॾिसो कीअं थी विया आहिनि। तूं पागल आहे त ईअं थोरी थींदो। असां त ॻाल्हायूं त इहे असांजे ॻाल्हाइण जो ढंग आहे, त इहे बि शुद्धता न रही न। पवित्रता मतिलबु काम विकार त आहे ई सही, लेकिन हुन सां गॾु असांजी दृष्टि, वृत्ति, कृति, बोल चाल जेकी आहे, कपिड़ा लटा जेको तव्हां पायो था, उहो बि त ॾिसणा खपनि। हुन में बि शुद्धता खपे। असांजे ॻाल्हाइण, ॿुधण में, ॾिसण में छा छा ॾिसनि था माण्हू? न कम जी चीजूं, फालतू फालतू चीजूं ॾिसनि था। त हिन में बि इअं नथो सोचे असां ॾिसूं था, माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधूं था, त मन में उहो ई उन ई ॻाल्हियुनि जो वीचार हूंदो, त मन जे वीचार बि कचिरो थी वेंदा, उहो बि अशुद्धि थी वेई। त सुखधाम में हर प्रकार जी शुद्धि हुई। संबंध व्यवहार, ॻाल्हाइण वेहण, उथण खाइण पीअण सभु, तॾहिं त हुनखे सुखधाम चईंदा हुयासीं। ऐं पोइ जॾहिं हे सृष्टि ते द्वापर युग खां विकारनि जी प्रवेशता थी, आत्मा जॾहिं विकारनि जे वश थी करे कर्म करणु लॻी वई, तॾहिं खां दुखधाम शुरू थियो आहे। हिन ई सृष्टि ते पहिरियों सुखधाम हुयो। असां ई आत्मायूं जॾहिं सुठा निर्विकारी हुयासीं न, जॾहिं असांजो ॻाल्हाइण चलण सुठो हुयो, त असां देवी देवता कहलाईंदा हुयासीं।
हाणे असां ई उहा आत्मायूं विकारनि जे वश थी करे बुरो कर्म करनि थियूं त असां ख़ुदि खे देवी देवता कहलायूं नथा, लेकिन देवी देवताउनि खे पूजूं था। त देवी देवताउनि खे पूजनि था न माण्हू, मतिलबु हुनजे धर्म जा ई आहिनि। अॼु तव्हां पंहिंजे पूर्वजनि जी फोटो घर में छो रखी आहे? हा, चईंदव न इहे असांजा वॾा आहिनि। ईअं ई तव्हांजे घर अगरि लक्ष्मी नारायण, राधे कृष्ण, राम सीता जी मूर्ति आहे, मतिलबु तव्हांजा वॾा इहे अथव। मतिलबु असां हिननि जी दुनिया में हुयासीं न हुयासीं तॾहिं त तव्हांखे राधे कृष्ण जी मूर्ति सुठी थी लॻे, कंहिं मुस्लिम खे छो थी सुठी लॻे, कंहिं ईसाई खे छो थी सुठी लॻे, सिख माण्हू जेका सरदार हूंदा आहिनि उहे छो था राधे कृष्ण जी मूर्ति घर में रखनि? छोकी हुनजा वॾा आहिनि ई न, उहो छो रखजनि? असां रखूं त मतिलबु असां हुननि जी दुनिया में हुयासीं, त असां ई जॾहिं निर्विकारी हुयासीं, असांजे ॻाल्हाइण में सुठो हुयो, दृष्टि वृत्ति सुठी हुई, भावना सभिनि जे लाइ सुठी हुई, त उहा दुनिया सुखधाम हुई। हाणे असां बिगड़िया आहियूं त हीअ दुनिया दुखधाम थी वई आहे। असां ई जेका भारतवासी आहिनि न, उहो सभु देवी देवता धर्म वारा आहिनि। ॾिसो, हिन देश जो नाम असली भारत आहे। अंग्रेज़ हिननि खे नाम इंडिया ॾिनई ऐं मुस्लिम हिननि खे नाम हिंदू ॾिनई। हिंदू जेको हिंदुस्तान चईंदा आहिनि न, उहो असली हिन जो नाम न आहे। इहे मुस्लिम देश वारा जेका आहिनि न, उन असांजे भारत खे हिंदुस्तान नाम ॾिनो अथई। इहे हिंदुस्तान में रहण वारा हिंदू आहिनि। हिंदू जो अर्थ बि ॾाढो गंदो हूंदो आहे, सुठो न हूंदो आहे। जेको माण्हू चवनि था न असां हिंदू हिंदू हिंदू, हिंदू जो अर्थ बि सुठो न आहे। हिन देश जो नाम असली में भारत आहे। ॾिसो, गीता में बि भारत ई लिखियलु आहे न, हिंदू या इंडिया थोरी लिखियलु आहे। की जॾहिं जॾहिं हिन भारत में धर्म जी ग्लानी थींदी आहे त माण्हू पंहिंजे देश जो नाम ई हिकु नथो रखे, त हिन समय मनुष्य आत्मा जी मत बि ॾाढी थी वई आहे। ॿियनि जो ॾिनल उहो नाम अञा ताईं रखी अथनि, न रखिणो खपे, परंतु सभिनि खे सभु ॻाल्हियूं न पतो आहे, सभु भुलिजी आहिनि न, त कोई कुझु करे बि नथो सघे। त इन करे हाणे बाबा आयो आहे, चए थो पहिरियों त हीअ सृष्टि सुखधाम हुई, तव्हां त ॾाढा सुखी हुया, मां ई हिनखे सुखधाम ठाहे वियमि, हाणे त हिनखे दुखधाम ठाहे छॾियो अथव। त बाबा चए थो हाणे हलो शांतिधाम। शांतिधाम किथे आहे? मथे परम धाम, जिते असां आत्मायूं बिना शरीर जे निराकार रूप में रहियूं। हुन दुनिया खे चइबो आहे शांतिधाम। हुन दुनिया में असां सभी आत्मायूं हिकु उल्टे वृक्ष जे रूप में रहंदा आहियूं। बीज मथे परमात्मा ऐं बीज खां पोइ सॼो झाड़ असां आत्माउनि जो। बाबा चए थो हुन शांतिधाम मां तव्हां हेठि लथियूं आहियो सुखधाम में, हाणे तव्हां दुखी थी विया आहियो। ॾिसो, ॿार बि काॾे वेंदो खेॾण, पहिरियों उते सुठी जॻह हुई, माण्हू हुन सां सुठो व्यवहार पिया करनि, खेॾे पोइ जीअं जीअं माण्हू बुरा व्यवहार कंदा, जॻह ख़राबु थी वेंदी, कचिरो थी वेंदो त दुखी थींदो, त माउ पीउ खे सॾु कंदो न। उहो ई असां हिन सृष्टि ते शांतिधाम मां आयासीं त सुखी हुयासीं, छो जो हिते हिन सृष्टि ते सुख हुयो, सभु प्रकार जो सुख हुयो। पोइ द्वापर युग खां जॾहिं खां दुख शुरू थियो न, तॾहिं खां असां रड़ियूं करणु शुरू कयासीं। पहिरियों असां कंहिंखे सॾु कयो? परमात्मा खे, शिव बाबा खे, हुनजो निराकार रूप जो शिवलिंग ठाहे करे पोइ हुनखे यादि कंदा हुआसीं, तूं अचु असांजे हाणे हिन धरती ते दुख थी वियो आहे, असांखे ॾाढो दुख थो थिए। दुखधाम शुरू थियो, विकार आया ऐं आत्मा भॻवानु बाप खे सॾु करणु शुरू कयो। लेकिन परमात्मा पहिरियों न ईंदो आहे हिन सृष्टि ते जॾहिं दुख दूरि थींदो, छो जो हुन समय एतिरो दुख न हुयो। भई द्वापर युग में जॾहिं दुख शुरू थियो, जॾहिं आत्मायूं परमात्मा खे सॾु करणु शुरू कयो, हुनखे सॾु बि करनि, तूं अचु अचु अचु, त हुन समय सुख बि हुयो, दुख बि हुयो, ऐं सुखधाम में सुखी सुख हुयो। त भॻवानु बि ॾिसे पियो भई कॾहिं त सुख में आहिनि, कॾहिं दुखी में आहिनि। अगरि मां वञा ऐं चवां की हलो दुख शुरू थियो आहे त हलो मथे, त तव्हां हलो बि न,
ॾिसो हाणे ई माण्हू मञनि था, माण्हुनि खे चओ भॻवानु आयो आहे स्वर्ग जी स्थापना करणु चाहे थो, हाणे नर्क खां हलो पहिरियों मथे पोइ अचो, कोई मञंदो? कोटनि में कोई में बि कोई मञंदो आहे? चईंदो त सभई चईंदा आहिनि भॻवानु भॻवानु भॻवानु। माण्हू अञा बि हिन कलयुगी पते ते दुख जी दुनिया में जिते खाइण लाइ न आहे सुठो, पाइण लाइ रहण लाइ जॻह सुठी न आहे, हुन दुनिया में बि रहंदी केॾियूं आशायूं आहिनि न हिन समय बि माण्हुनि खे। हिन समय कलयुग जो घोर अंधियारी राति, एॾो दुख आहे दुनिया में, त बि एॾा सारा प्लान थो ठाहे मां ॿाहिरि वञा पढ़णु, मां ॿाहिरि वञा नौकिरी करणु। सम्झे ई नथो मनुष्य आत्मा कि हाणे हिन नर्क जो अंत अची वियो आहे। हिन समय अंत जे समय वैसे बि जीवन जो अंत हूंदो आहे त माण्हू भॻवान खे यादि कंदा आहिनि। हिन समय सृष्टि ते कहिड़ो समय थो हले? भॻवान खे यादि करण जो, सभिनि खे, चाहे आत्मा नंढे शरीर में हुजे चाहे वॾे शरीर में। भले माण्हू धंधा धूरी करनि था, गृहस्थी संभालनि था, पढ़ाई आदि करनि था, लेकिन अंदरि कोई इच्छा न हुजणी खपे। इच्छा इहा ई हुजणी खपे कि मां सदा परमात्मा सां गॾु रहां, ताकी हिन सृष्टि जो जॾहिं बि अंत थिए मां हुन सां गॾु रहां, ज्यादा दुखी परेशान न। त बाबा चए थो ॾिसो सृष्टि जो अंत अची वियो आहे, कुझु खाइण लाइ सुठो न आहे, पाइण लाइ ढंग जा कपिड़ा न आहिनि, रहण लाइ माण्हुनि खे जॻह न आहे, एॾा सारा जीव जंतु जानवर अची करे रहनि था घर में बि, उहो बि परेशानी आहे न। ॾिसो जॾहिं घर पुराणो थी वेंदो आहे त किथां पाणी निकिरंदो आहे, किथां कहिड़ो जानवर, किथां कहिड़ो जानवर, त इहा पूरी सृष्टि पुराणी थी वई आहे। त परमात्मा हाणे अची करे चए थो हलो हलो हलो, एॾा माण्हू भॻवानु तव्हां वटि मोकिले थो कि हाणे जागो जागो जागो, त बि मनुष्य आत्मा घोर कुंभकर्ण जी नींद में सुम्ही पई आहे। त बाबा चए थो तव्हां हाणे ई नथा मञो, मां द्वापर में अचां त तव्हां कीअं मुंहिंजी ॻाल्हि मञो? हिन करे भॻवानु तॾहिं ईंदो आहे दुख धाम जे अंत में, जॾहिं हिन सृष्टि ते अति दुख थी वेंदो न, हुन समय परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असां आत्मनि खे ज्ञान ॾींदो। त बि हिन समय बि भॻवानु सृष्टि ते अची करे ज्ञान ॾे थो, त बि कोटनि में कोई में बि कोई भॻवान जे हिन ज्ञान खे पहचाने करे स्वर्ग में हलण जे लाइ तयारी कंदा। सभई दुख में मुंझी आहिनि, पत्थर बुधी थी विया आहिनि, और दुनिया में भॻवान बि केॾा निकिरी आहिनि, दुनिया में भॻवान बि केॾा निकिरी आहिनि, देहधारी भॻवान बि निकिता आहिनि। माण्हू प्रकृति पेड़ पौधनि खे भॻवान थो सम्झे, सूर्य चांद खे भॻवान थो सम्झे, मूर्तियुनि में भॻवान खे ढूंढे थो, कण कण में आत्मा से परमात्मा। ऐं अहिड़े समय भॻवानु सची में हेठि अची वञे ऐं चए त कोटनि में कोई में बि कोई पहचान। हिन करे गीता में बि लिखियलु आहे कि जॾहिं धर्म जी ग्लानी थींदी आहे मां हेठि ईंदो आहे न, त मूंखे कोटनि में कोई में बि कोई पहचाने करे मुंहिंजी मत ते हलंदो आहे। छोकी स्वर्ग में एॾी पॉपुलेशन खपे बि न, स्वर्ग में उहे ई आत्मायूं अची सघंदियूं आहिनि जो हाणे परमात्मा खे पहचानदियूं, जो हाणे परमात्मा जो असांखे ज्ञान ॾे थो, हुनखे सम्झी करे हलंदियूं, पंहिंजे पाण खे सुधारंदियूं, परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदियूं, चईंदियूं कि हा ही मुंहिंजो ई बाबा आहे, मूंखे स्वर्ग जो वरितो ॾियणु आहे, उहे ई आत्मायूं स्वर्ग में हली वेंदियूं। माण्हू लिखंदा त आहिनि फलानो स्वर्गवासी थियो, किथां बि वेंदो थोरी, हिते ई त स्वर्ग हुयो, हिते ई नर्क आहे। हाणे नर्क आहे त कोई बि शरीर छॾंदो त स्वर्ग में काॾे वेंदो, मथे थोरी आहे। स्वर्ग में बि माण्हू आहिनि, शरीर कंहिंसां ठहींदो, 5 तत्वनि सां ठहींदो आहे, त 5 तत्व त हिन ई धरती ते आहिनि, मथे काथे 5 तत्व हूंदा? चांद में बि न आहे, काथे माण्हू हेॾो ढूंढे आयो, काथे 5 तत्व न आहे, त मथे स्वर्ग काथे हूंदो? हिते ई स्वर्ग हुयो। ऐं उहो स्वर्ग में वञी के सघंदा जो हाणे परमात्मा खां वरिसो वठो दुख धाम जे अंत में। हाणे वरी खां सृष्टि ते सुखधाम अचण वारो, हाणे सुखधाम जो अंत आहे, लेकिन हिन खां पहिरियों असांखे मथे शांति धाम में हलणो आहे, परम धाम में।
छो जी सृष्टि जी सफ़ाई भी त कराइणी आहे न। सृष्टि जी सफ़ाई मनुष्य न कंदा, प्रकृति कंदी। जॾहिं असां सभी आत्माऊं मच्छर सदृश मथे हली हलंदासीं न, पोइ हिन सृष्टि ते इहा पाणी, हवा, धरती हिलंदी, सभु कुझु ख़तम थी वेंदो। पाणी सां सभु कुझु कचिरो साफ़ थी वेंदो ऐं हवा ऐं सूर्य हुनखे सुकाए छॾींदा। थी वई न धरती साफ़। कहिड़ी सहज तरीक़ो आहे। घर जी सफ़ाई माण्हू महिनत सां थो करे, लेकिन सृष्टि जी सफ़ाई ॾाढी आसान सां थींदी। बाबा चए थो कि अहिड़ी हवा लॻंदी थोरे समय में। हाणे त ॾिसो तूफ़ान ईंदा आहिनि त पेड़नि खे किराईंदा आहिनि न। अगरि तूफ़ान अचे त वॾो वॾो पेड़ बि किरी पवंदो आहे, कॾहिं कॾहिं जोर सां तूफ़ान अचे। बाबा चए थो अंत में अहिड़ो तूफ़ान ईंदो, इहे वॾी वॾी बिल्डिंगियूं बि तूफ़ान सां किरी पवंदी। ईअं किरंदियूं जीअं ताश जा पत्ता किरंदा आहिनि, ईअं किरी पवंदियूं। छो जी सृष्टि जी सफ़ाई करणी आहे। असां अगरि सुखधाम में हलण लाइ तयारु थींदासीं, स्वर्ग जहिड़ी दुनिया में अहिड़ा घर, अहिड़ा प्रकृति, जीव जंतु, जानवर त हूंदा न। एतिरो कचिरो थोरी हूंदो एॾो सारो। सभिनि जी सफ़ाई कराइणी आहे न। बाबा चए थो सत्संग में पाणी बि जीअं त घी मुआफ़िक हूंदो। जीअं घी खे माण्हू खाईंदो आहे त चईंदो न ताक़त ईंदी हिन। उहो स्वर्ग जो पाणी पीअण सां ई माण्हू खे ताक़त अची वेंदी। वैसे त उते ताक़तवर ई हूंदा आहिनि, पर एतिरो ताक़तवर हूंदो आहे उतां जो। त बाबा चए थो ॾिसो अहिड़ी दुनिया में हलण लाइ मां तव्हांखे वरसो ॾियणु आयो आहे, पर हुनजे लाइ बाबा चए छा थो असांखे, सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झो, निराकार रूप में यादि करे हाणे पवित्र रहो, मुंहिंजी मत ते हलो, मूंखे यादि करे शक्तियूं वठो। दुनिया में त माण्हू ॻाईंदा आहिनि तूं ज्ञान जो सागर आहे, सुख जो सागर आहे, प्यार जो सागर आहे, लेकिन भॻवान जो प्यार कीअं अनुभव कयो आहे? भॻवानु छा सुख ॾींदो आहे उहो असां चऊं त था, लेकिन छा सुख ॾींदो आहे? सुख जो अनुभव त कयो न आहे की। जेके भॻवानु असांखे शांती जो अनुभव कराईंदा उहो सिर्फ़ु चइण सां ई थोरी की भॻवानु शांती जो सागर आहे। तभी माण्हू घुरनि था न अञा ताईं भॻवान खां सुख ॾे, शांती ॾे, ख़ुशी ॾे। मतिलबु अञा ताईं आत्माउनि खे मिलियो ई न आहे, छोकी भॻवान सां जुड़िया ई न आहिनि। भॻवान सां मिलंदा, हुनजो अनुभव कॾहिं कंदा? जॾहिं भॻवान खे पहचाननि त सही, हीअ देहधारी गुरू असांजा भॻवान आहिनि, पेड़ पौधा सूर्य चांद भॻवान आहे या कोई ॿियो आहे? त अगरि भॻवान खां तव्हांखे सुख, शांती, ख़ुशियुनि जी अनुभूति करणी आहे त तव्हां करे ॾिसो। रोज़ु तव्हां परमात्मा खे शांती सां पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करे ॾिसो। सुबुह सुबुह जो उथंदे पहिरियों असांखे बाबा खे यादि करिणो आहे, पोइ तव्हां बेड खां नीचे हेठि उतरो। हथ मुंहुं भले धोइणो त धोयो, लेकिन त बि जेतिरो असां हलचल न करूं। छो छा थींदो आहे, सुबुह सुबुह जो माण्हू सोचंदो आहे पहिरियों सनानु करूं, हीअं करूं, पोइ पाठ था करूं, पोइ हलचल थी वेंदी आहे न। त कोशिशि करिए अगरि तव्हां फ्रेश थियो था सुबुह सुबुह जो त तव्हां सनानु करो, न त हथ मुंहुं धोई करे पहिरियों बाबा खे यादि करो। ॿियो बाक़ी सभु कमु पोइ जेतिरो बि तव्हां जेको कान तव्हांजो कमु करण जो शुरू करण जो समय त हुन खां पहिरियों तव्हां उथो। ऐं भले हथ मुंहुं बि अगरि पोइ धोइणो अथव त धोयो, लेकिन बेड ते ई बाबा खे यादि करो, बाबा गुड मॉर्निंग, नमस्ते। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करे उहो सुख, शांती, ख़ुशी जी अनुभूति तव्हांखे एतिरी सुठी ॾींदी, पर शांती सां, कोई हलचल न, कोई शोर शराबो न, कोई भॼन कीर्तन ताड़ियूं आदि सभु जेका माण्हू कंदा आहिनि न सुबुह सुबुह जो टीवी हलाए छॾंदा, चईंदा अरे कीर्तन थो हले न। अरे कीर्तन त हले थो, पर केॾो शोर शराबो बि त आहे न। ऐं पंजाबी में कंहिंखे सम्झ में अचे, कंहिंखे न अचे, पर परमात्मा खे इहा आवाज़ वारी भाषा सम्झ में ई न ईंदी। माण्हू त करनि था न सुबुह सुबुह जो उथी करे कीर्तन हलाइनि, भॼन हलाइनि, आरतियूं करनि,
लेकिन भगवान की आवाज़ वारी भाषा सम्झ में न ईंदी अथव। हुनखे तव्हांजे मन जी आवाज़ पहुचती, शांति सां जेतिरो असां पंहिंजे खे आत्मा सम्झी हुनखे निराकार रूप में यादि कंदासीं न, उनजी शक्ति असांखे मिलंदी आहे, असांजे मन जी ॻाल्हि हुन वटि पहुचती। ये भॼन कीर्तन त भॻवान जी महिमा था करनि न। हिन सां कोई भॻवान सोचदो आहे असां कीर्तन ॿुधूं था भॻवान खे, मतिलबु असां यादि था करूं, कुझु बि नथा करूं, ॿियो ई टाइम वेस्ट था करूं। सोचनि था आरती करूं था, भॼन करूं था, असां भॻवान खे यादि था करूं। बाबा जी तो टाइम वेस्ट कयो अथव पूरो। छोजी एतिरा माण्हू कीर्तन करे भॼन ॿुधे त अलाए किथे पहुची वञे, त भॻवान सां मिलिया ई न आहियो। तव्हां कीर्तन कंदे कंदे बसि देहदारियुनि जी वठी बुद्धि योग लॻाए, अरे फलानो भाई साहब फलानो इहो ॾाढो सुठो ॿुधाईंदो, बसि हुनजी देह में ई फसल आहियो तव्हां त। भॻवान वटि त तव्हांजी बुद्धि वई ई कोन अथव। तॾहिं त पाप नथा कटजनि न, तॾहिं त दुख नथा ख़तमु थियनि। दुख ख़तमु कॾहिं थींदा, पाप कॾहिं कटंदा, तॾहिं ख़ुदि खे आत्मा सम्झंदा, परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदा। अच्छा, मीठे मीठे शुक्ल के ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। पंहिंजे चहिरे ऐं चलनि सां सत्यता जी सभ्यता जो अनुभव कराइण वारा महान आत्मा ठही। चवनि था महान आत्मा केरु हूंदी आहे? महान आत्मा हूंदी आहे जंहिंमें सच जी शक्ति हुजे, लेकिन सच सां गॾु सभ्यता बि हुजे हुनमें। इहो सभ्यता पूरो ॿुधाए कि मां सच थो ॻाल्हायां। ईअं सत्यता जी सभ्यता वारी महान आत्माउनि जो ॻाल्हाइण, ॾिसणु, हलणु, खाइणु, पीअणु, उथणु, वेहणु, हर कर्म में सभ्यता ॾेखारण में हूंदी आहे। अगरि सभ्यता न हूंदी त मतिलबु उहो सचो बि न आहे, किथे न किथे गड़बड़ी आहे। सत्यता कॾहिं बि सिद्ध करण सां सिद्ध न थींदी आहे। कोई जो माण्हू सचो आहे हुनखे पंहिंजे पाण खे सिद्ध करण जी ज़रूरत आहे, त पाण ई सिद्ध थी वेंदो कि सच थो ॻाल्हाए। सत्यता जो सूर्य खे केर बि माण्हू छिपाए न सघंदो। लोगन आहे नम्रता जो कवच पंहिंजे पाण खे पाए छॾो त तव्हां सदा सुरक्षित रहंदव। जीवन में सदा न नम्र ठहो, नरम ठहो। नम्रता नरम थींदो आहे न, भई जिते जीवन में स्वभाव संस्कारनि जी टक्कर थिए उते भले हेठि थी वञो, ये सुरक्षा कवच। ऐं सोच रहो कि न ईअं थो करे त मां छो न करां, पोइ टक्कर थी वेंदी न। फालतू में मन में फालतू वीचार ईंदा आहिनि, तंहिंखां सुठो त हा भई तूं वॾो हल। कंहिंखे अॻियां करण सां अगरि अॻियां वञे पाण ई सम्झी वेंदो मां ग़लति आहियां, लेकिन असां त बची वियासीं न। त नम्रता जो पंहिंजे पाण खे कवच पाए छॾियो त तव्हां सदा सुरक्षित रहंदव। अच्छा, ओम शांति। बाबा खे